सिंधी भाइरो कांव या कांग जंहिंखे हर ॻोठ हर शहर में अक्सर ॾिठो वेंदो आहे। कांव हिकु चलाक पखी आहे। कंहिं दौर में कांव खे आशिक़नि जो पखी बि सॾियो वेंदो हो। अस्सलाम वालेकुम, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इन्फो। हिन वीडियो में असां तव्हांखे कांव जी ज़िंदगी जी दिलचस्प मालूमात ॾींदासीं। हिन वीडियो में इहो ॿुधाईंदासीं त एवरेज कांव जी घणी उमिरि थींदी आहे ऐं कांव साल जे कहिड़े महीने में आना या बचा ॾींदा आहिनि। जेकॾहिं दोस्तो तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। अचो त ॾिसूं था कांव जी ज़िंदगी जा दिलचस्प राज़। कांव या कांग खे अंग्रेज़ी में क्रो चवंदा आहिनि। उॾामंदड़ पखियुनि में माहौल खे सम्झण ऐं अॻराट ख़तरे खे महसूसु करण जी सलाहियत वधीक थिए थी। कांव हिकु अहिड़ो पखी आहे जंहिंखे मौसम बदिलण जी ख़बर पइजी वेंदी आहे। जेकॾहिं कांव राति जो ॿोलणु शुरू कनि त इन जो इहो मतिलबु आहे त बरसातनि जी मौसम न आहे या सुतुत बरसातनि थियण जो को इम्कान न आहे। कांवनि जी अहिड़ी ॿोलीअ खे थर जा माण्हू ॾुकार जी वार्निंग सम्झंदा आहिनि। कांव या कांग कारो आहे, ॿियनि पखियुनि खां कुझु घटि सुहिणो आहे, पर सिंध समेत समूरी दुनिया में आशिक़नि जो फेवरेट पखी आहे। इहो सिक जो संदेशो खणी अचे थो। पुराणे ज़माने में जॾहिं ही मोबाइल फ़ोन, कॉल या SMS जो दौरु न हुयो, कहावतूं मशहूरु हुयूं त कांगल कां कां करे, त इन जो इहो मतिलबु आहे त अहिड़ा महिमान अचनि था जिन जे अचण सां मन सरो थिए या मन ठही पवे। जे मशहूरु आहे त हिरकी ईंदी आहे त को यादि करे थो। जेसीं अंग्रेज़नि टपाल शुरू न कयो हो, उन वक़्तु जंहिंखे कंहिंजी यादि सताईंदी हुई त उन न्यापो मोकिलण लाइ कांगल खे ओॾारे दिलि खे दिलासो ॾींदा हुया। आओ कांगा तो ॾियां कढी जान जिगर जहिड़ो, वञी खा विलायत में जिते महबूबनि जो देरो, त मन पुछनि हिकु भेरो त ही क़ुर्बानी कंहिं ॾिनी। बाक़ी दुनिया जे उबतड़ चीन में हिकु मुहिम हेठि वॾे पैमाने ते कांवनि खे उन वक़्त जी हुकूमत ऐं अवाम मरायो हुयो। संदन ख़्याल मूजिबि इहे पखी गंदगी कनि था ऐं फसल खे नुक़सानु रसाइनि था। दुनिया में कांवनि जा घणेई क़िस्म थियनि था। के सफ़ा कारा थियनि था, किन जा सीना ऐं पुठी सुरमाई रंग जी थिए थी, किन जी सिर्फ़ु ॻिची सुरमाई थिए थी, बाक़ी कारो थिए थो। पाकिस्तान जे थधनि ऐं पहाड़ी इलाइक़नि में बिल्कुलु कारा कांव थियनि था। तव्हां को मरी वेंदा, उतां जा कांव बिल्कुलु कारा तव्हांखे नज़र ईंदा। सिंध में कांव जो क़िस्म घरेलू कांव थिए थो, जंहिंखे अंग्रेज़ीअ में हाउस क्रो चवंदा आहिनि। आमतौर ते अकेलो ॾिठो वेंदो आहे, पर ग्रुप में रहणु पसंदि कंदो आहे। ख़तरे जी सूरत में समूरी बिरादरी इकठी थी कां कां कंदी आहे। मादी कांवेली अप्रैल खां जुलाई जे अरसे में आना लाहींदी आहे। 1 खां 6 आना लाहींदी आहे। 25 खां 30 ॾींहंनि जो आरो कंदी आहे। कांव जो बचो 1 महीनो आख़िरे में हूंदो आहे। सिंधी भाइरो, कांव जी उमिरि जी ॻाल्हि कजे त 10 खां 15 साल हिकु आम कांव जी उमिरि हूंदी आहे, लेकिन मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं मुल्कनि में इहा उमिरि घटि वधि थी सघे थी। जीअं अमेरिकन कांवनि जी उमिरि तमामु घटि हूंदी आहे। दुनिया में 7 खां 8 साल उन्हनि जी उमिरि हूंदी आहे, लेकिन ऑस्ट्रेलियन कांवनि जी उमिरि तमामु घणी आहे। दुनिया में उन्हनि जी 22 साल उमिरि हूंदी आहे, लेकिन हिकु आम कांव जी उमिरि 10 खां 15 साल हूंदी आहे। सिंधी भाइरो, उमेद आहे त ही वीडियो ऐं मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु। असां रोज़ाना दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।